केर जाग्या हारी जाग्या हारी इत्तेहाद जिंदाबाद मजदूर इत्तेहाद जिंदाबाद नारा हारी ये हारी नारा मजदूर मसलो इहा त मुल्क में वधंदड़ महांगाई जेको आहे हारी या पोरियत तबिको जेको दिहाड़ी कमाइण वारो तबिको आहे उनखे वॾी मुश्किलात में धिके छॾियो आहे। हेॾी ॻाटे टोड़ महांगाई ऐं मज़दूरी घटि 300 खां 400 रुपया दिहाड़ी आम माण्हूअ जी ज़िंदगी जेका आहे ॾाढी ॾुखी पई गुज़रे, ॾाढी मुश्किल सां पई गुज़रे। अठ ॾींहं थो करे त दाल कोन थी मिले, जे दाल थो अचे त गेह जी पूरी कोन थी थिए, त बाक़ी गोश्त त ग़रीब पोरियत तबिके खाइण ई छॾे ॾिनो। कॾहिं को क़िस्मत सां महिमान आयो त यकीन चवां थो तॾहिं गोश्त खाईंदा हूंदा, बाक़ी घर में गोश्त बि कोन था खाइनि। ऐं उहा दाल जंहिंजे लाइ मिसाल माण्हू ॾींदा त आउं कैदी न आहियां जो दाल खायां, उहा दाल हिन वक़्तु जेका आहे सा 400 रुपया किलो थी वियो आहे। हाणे कैदीन खे त जेल में बि दाल मिले पई, पर जेको पोरियत तबिको आहे उन्हनि जे घर में दाल बि कोन थी चढ़े, दाल बि महांगी थी वई आहे। त इन जे करे असां वफ़ाक़ी गवर्नमेंट खां वेंदे सूबाई हुकूमत ताईं उनजे आला जेके इख्तियारियूं आहिनि या वज़ीर आज़म आहे या वज़ीर आला सिंध आहे, इन्हनि खे पुरज़ोर इहा अपील था करियूं सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर यूनियन जे प्लेटफार्म तां त बराए महिरबानी करे आम वापे जी जेके शयूं आहिनि, खंडु आहे, अटो, गेह, गोश्त, दालियूं, सब्जियूं, भाॼी, इन्हनि जा अघ किराए वञे ऐं आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। महिरबानी।